अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाको। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त बलोचिस्तान जी तरक़ी पाकिस्तान जी मजमूई खुशहाली सां ॻंढियल आहे। सभई सूबा हिकु ख़ानदान आहिनि। बलोचिस्तान खे तरक़ीअ में बराबर जो हिसो वठणु घुर्जे। बलोचिस्तान नेशनल वर्कशॉप खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त बलोचिस्तान एराज़ीअ जो लिहाज़ खां पाकिस्तान जो सभ खां वॾो सूबो आहे। बलोच अॻुवाण रज़ाकाराना तौर ते पाकिस्तान में शामिल थियण जो फ़ैसिलो कयो। बलोचिस्तान जी सक़ाफ़त, तारीख़ ऐं रवायतूं उनखे मुनफ़रद बणाइनि थियूं। अल्लाह ताला बलोचिस्तान खे बेशुमार कुदरती वसीलनि सां नवाज़ियो आहे। बदकिस्मती सां बलोचिस्तान जी दौलत अञा ताईं ज़मीन में दफ़न थियल आहे। गुज़िरियल ॾहाकनि में बलोचिस्तान खे नज़रअंदाज़ करणु ख़ुदि एहतिसाबी जो लम्हो आहे। दिफ़ा वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ वाज़े कयो आहे त जेकॾहिं अफ़गानिस्तान सां मामला तइ न थिया त असां वटि जंग जो ऑप्शन आहे। पाक अफ़गान सरहद ते चईन 5 ॾींहनि में को बि वाक़ियो पेश नाहे आयो। 40 खां 50 साल अफ़गाननि जी मेज़बानी कई। हाणे अफ़गानी भारती सहूलियतकार तौर असां ख़िलाफ़ कार्रवायूं करे रहिया आहिनि। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ चयो त इस्तांबुल में ॿिन्ही मुल्कनि विच में ॻाल्हियुनि जा नतीजा अॼु ताईं अची वेंदा। ॻाल्हियूं कामयाब थियण बि मुआहिदो तरतीब ॾिनो वेंदो। जेकॾहिं मामला तइ न थिया त असां वटि जंग जो ऑप्शन मौजूदु आहे।